दड़ो रिपोर्ट सागर दीदार अली कुंभार मूजिब ख़बर शेयर कई पिया। दड़े भरिसां अफ़सोसनाक रोड हादसो। चिंची रक्षा कटी थियण जे नतीजे में रक्षा में सवार ॻोठाणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। दड़ो मीरपुर बठोरो रोड खां निकरंदड़ लिंक रोड ते चिंची रक्षा कल्टी थियण सबबि रक्षा में सवार ॻोठ करीम परियार जो रहंदड़ 35 सालनि जो मोहम्मद मूसा वल्द सुमार परियार फौत थी वियो, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। दड़े भरिसां लिंक रोड ते ॻोठ हाजी फता परियार वेंदड़ चिंची रक्षा कल्टी थियण जे नतीजे में ज़ख़्मी थियलनि खे फौरन दड़ो रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जिथे शदीद ज़ख़्मी आंदल ॻोठाणो मोहम्मद मूसा पुट सुमार परियार ज़ख़्मनि जा ताब न साईंदे फौत थी वियो, जॾहिं त 2 ज़ख़्मी ॻोठाणनि खे मामूली ज़ख़्म रसिया, जिन खे इलाज लाइ अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। उन सिलसिले में वाक़िए बाबति मालूम थियो आहे त चिंची रक्षा दड़ो मीरपुर बठोरो मेन रोड खां निकरंदड़ लिंक रोड ॻोठ हाजी फता परियार वञी रहियो हो। फौती मूसे परियार ऐं ज़ख़्मी उन में सवार थी ॻोठ वञी रहिया हुआ त तेज़ रफ़्तार सबबि चिंची रक्षा कल्टी थी पियो, जंहिं जे नतीजे में ॻोठाणो मूसा परियार फौत ऐं 2 ॿिया ॻोठाणा ज़ख़्मी थिया आहिनि। दड़ो अस्पताल जे डॉक्टरनि तरफ़ां 1 ज़ख़्मी जे फौत थियण ऐं 2 ॻोठाणनि जे ज़ख़्मी थियण जी तस्दीक़ कई आहे।